नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे अछड़े थर कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। जॾहिं बि अछड़े थर में बरसाति पवंदी आहे त हिन जी सूंह में वेतर वधीक सूंह भरिजी वेंदी आहे। अछड़े थर में बरसाति जे वसकारे सबबु इलाइक़े जे माण्हुनि जे मुंहं ते मुरकूं मोटी ईंदियूं आहिनि। बरसाति पवण सबबु भिटनि ते सावा सावा ॿूटा टिड़ी पवंदा आहिनि। अहिड़े कुदरती मंज़र ॾिसण वटां हूंदो आहे जीअं त कुदरत समूरी सिंध ते महिरबान आहे, जंहिंमें अछड़ो थर भी शामिल है, जंहिंमें कुदरती गैस, तेल, कोयले समेत ॿिन केतिरनि कुदरती शयुनि जा ज़ख़ीरा मौजूद है। पर अछड़े थर जी कुदरत जी सूंह ऐं 23,900 किलोमीटर हमचोरस ते पकड़ियल कुदरत जी सूंह खां घटि न आहे। अछड़ो थर जी कुदरत जी सूंह में डेह जे विच में मौजूद पूरचंद ढंढ भी कुदरत जी सूंह बणियल है। पूरचंद ढंढ जंहिंजो अॼु ॾींहुं ताईं कंहिं बि तह मालूम न करे सघियो आहे। पूरचंद ढंढ जो पाणी हणण सां खारिश समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं ख़त्म थी वेंदियूं आहिनि। अगरि पूरचंद ढंढ जी मालिकी कई वञे त सिंध जी वॾी तफ़री गाह बणिजी सघे थी। पानी की वॾी तमामु मुश्किलात आहे, छो त जो असांखे जेको खां परे पाणी आहे, ॿियो पाणी जेको आहे तो यको रहे थो, थधो थिए थो, ॿार पीअनि था, उनखे वॾी बीमारियूं तकलीफ़ूं मुसीबतूं थींदियूं। आहे कोन छा मास्तर आहे कोन हो जो पिराए वाटर हो उहो मैंने तरीक़े इदारो हलियो, इदारो ख़त्म थी वियो। तंहिंखां पोइ स्कूल बंदि थी वई। तंहिंखां पोइ असां माण्हू ग़रीब हुई पेट में बजा वेठा जेको अहिड़ो कहिड़ो कोन जेको पंज पंजरा करे असां अॻिते स्कूल हलाए सघूं। हाणे जे कई इदारे खां जा हुकूमत खां गवर्नमेंट खां का महिरबानी थी सघे त असांखे रोड इहो स्कूल अहिड़ी शयूं असांखे असांजी मसइला हल करे त असां अॻिते ख़ुशहाल थी सघूं था, अॻिते इदारे अची सघूं था। जेके न त उहे रोड जा ई न आहे त उहे असां वॾा जेको उहे ख़त्म थी विया असां पोइ बेटा असांजे औलाद साॻी अॻिते माण्हू ॿिए खे ख़बर कोन त छा आहे छा न। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अछड़े थर में बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि जीअं सियाहनि जो रुख वधीक थी सघे, जंहिंसां हुकूमत समेत इलाइक़े जे माण्हुनि खे फ़ाइदो थी सघे। कैमरा टीम सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।